अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो मुश्ताक अंसारी। तव्हां ॾिसी रहियो बिग न्यूज़। अॼु जो व्लॉग ॾेखारियां थो जैज़ फ्रेंचाइज़ ते हींअर असीं मौजूदु आहियूं। उन्हनि जी इब्तिदा थी चुकी आहे ऐं उन्हनि जे बाला ऑफिसरनि खां पुछा कंदासीं त बदीन शहर लाइ कहिड़ा पैकेज खणी आया, कहिड़ी सहूलतूं ॾींदा, छो त काफ़ी टाइम खां फ्रेंचाइज़ बंदि हुई ऐं कस्टमर जेके हुआ उहे परेशान हुआ ऐं ज़्यादातर बदीन में मोबाइल जा फ्रेंचाइज़ हिकिड़ी तमामु सुठी खुली आहे, त उन्हनि खां पुछा कंदासीं त हू पाण खे छा था ॿुधाइनि। त हलो उन्हनि जे पासे। सबको लेकर चलना हमको, सबको लेकर चलना हमको, सब संगी दोस्तों आऊँ हिन वक़्तु मौजूदु आहियां जैज़ फ्रेंचाइज़ ते। हिते जा आर डी साहब आयल आहिनि। काफ़ी अरसे खां जैज़ फ्रेंचाइज़ बंदि हुई, उनमें सार्फिन बि तमामु परेशान हुआ। अॼु उनखां पुछा कंदासीं त हू ओपनिंग सेरेमनी में आयो आहे, बदीन लाइ कहिड़ा पैकेज खणी आयो आहे। बदीन लाइ सभ खां पहिरीं त हिकिड़ो पैकेज इहो ई आहे त फ्रेंचाइज़ कस्टमर जी बेस्ट सर्विस ऐं कस्टमर पंहिंजी सर्विस कॉल रेट्स ऐं इन्हनि सभिनि जे लाइ। ॿियो फ्रेंचाइज़ हुअण सां हिकिड़ो फ़ाइदो इहो बि हूंदो आहे त कस्टमर जेको आहे उनखे नए पैकेजिस जी अवेयरनेस हूंदी आहे। पैकेज असांजा ईंदा रहंदा आहिनि। अच्छा सर, ज़्यादातर इहो आहे ॿियूं आम नेटवर्क जेको ज़्यादातर हींअर प्रॉब्लम इहो पियो हले त लाइट वञे थी त माना सिग्नल त वञनि था हलिया पर नेट त उअं ई न पियो हले, पर कॉल सर्विस बि न पई ॾेई वञे आम ज़्यादातर कंपनियूं। हीउ थोरो जेको आहे हीउ जेको हाणे डिज़ास्टर थियो आहे उनजे करे हिकिड़ो इम्पैक्ट आयो आहे। काफ़ी साइटूं जेकनि से ॿुॾी बि वियूं आहिनि ऐं प्लस जेको आहे उन्हनि खे रिकवरी थिए थी। इक्विपमेंट जेको आहे उन में जेको खपे थो उन में थोरी डिले आहे इहा जेकनि से इम्पोर्ट जे करे, त उहे मसइला हल थियनि था हाणे तेज़ी सां था थियनि। हाणे जेके पंहिंजो असां इहो ॿुधो त कंपनियुनि इहो ऐलान कयो हो त जे अगरि हाणे आईंदा जे अगरि लाइट हूंदी त असीं सहूलियत मुहैया कंदासीं, लाइट न हूंदी त असां सर्विस बंदि करे। ईअं न आहे, कस्टमर असांजे लाइ जेको आहे पहिरीं आहे, असांजा पंहिंजा बैकअप्स बि हूंदा आहिनि, जनरेटर बि हूंदा आहिनि। ईअं न आहे। आपने उसका पूछा था पैकेज का कि आपने अगर फ्रेंचाइज़ यहाँ पे ओपन की है तो बदीन के लिए ख़ास क्या पैकेज दिया है। तो हमने एक ऑलरेडी एक LBC ऑफ़र एक्टिवेट की हुई है सिर्फ बदीन शहर के लिए और सराउंडिंग के लिए, क्योंकि उसमें 10 GB हम दे रहे हैं 125 रुपये में। पहले 100 रुपये था, तो कुछ रोज़ हुए हैं तो उसमें थोड़ा 25 रुपये इजाफा हुआ है। 125 रुपये में 10 GB दे रहे हैं और उसमें 500 मिनट भी हैं, अदर नेटवर्क भी है, तो एक अच्छा पैकेज है। उसके अलावा हमारे पर काफ़ी प्रेशर था कस्टमर्स का, क्योंकि यहाँ पे टेलनॉर के फ्रेंचाइज़ के भी हालात नहीं अच्छे हैं, जोंग के भी कोई ख़ास हालात नहीं है, यूफोन अभी रिसेंटली बंद हुई है, तो हमारे पे काफ़ी प्रेशर था कि जैज़ की फ्रेंचाइज़ यहाँ क्यों नहीं एक अच्छे तरीके से लॉन्च कर रहे हैं। तो हमने अब लॉन्च कर दी है अल्हम्दुलिल्लाह। आज इसके बॉस आए हैं, हमारे डायरेक्टर हैं, हैदराबाद में सेटिंग होती है इनकी, तो आज लॉन्च कर दी है। तो कस्टमर्स वगैरह हमारे बड़े हैप्पी होंगे कि यार ज़बरदस्त काम हो गया ये। लाइट जाती है, चाहे बारिश हो, कुछ भी हो, बदीन में जैज़ चल रहा होता है। भले आप अपने दोस्तों वगैरह से फीडबैक ले लें। जी जैज़ के लिए आप ये बदीन में नहीं कह सकते कि जी लाइट जाती है चला जाता है, ऐसा नहीं है। जैज़ बेहतरीन चल रहा है बदीन में। हमें भी इस चीज़ की ख़ुशी है, असांखे भी इन ॻाल्हि जी ख़ुशी है त जैज़ जी जेका पंहिंजी फ्रेंचाइज़ जी ओपनिंग थी है तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं असां पंहिंजे बदीन जे दोस्तनि ऐं एरिया जे माण्हुनि खे ॿुधाईंदा हलूं त तमामु हिकिड़ो बहितरीनु कमु थियो आहे ऐं हाणे फ्रेंचाइज़ ते उन्हनि खे इन शइ जी परेशानी कोन थींदी। त पंहिंजे मुश्ताक अंसारी खे ॾिजो इजाज़त, वरी के नए व्लॉग सां गॾु।